अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रहमतल लिल आलमीन व अला आलिहि व अस्हाबिहि अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमन नबिय्यीन व या रहमतल लिल आलमीन व या सय्यदल मुरसलीन। हमदो सलात खां बाद निहायती वाजिबुल एहतराम बरादरान अहले सुन्नत बिलखुसूस स्टेज ते तशरीफ़ फरमा कसीर तादाद में उलमा मशाइख अहले सुन्नत सूफिया किराम मुअज़्ज़िज़ीन मुकर्रमीन अजो को बाबरकत मुबारक उर्स मुबारक जी महफिल सालियानो पेरी बरसी पेरी उर्स मुबारक उन मर्द कामिल आरिफ बिल्लाह पासबाने अहले सुन्ना मरकज़ अहले सुन्ना सालारे सिलसिला आलिया नक्शबंदिया मुझी मुराद हजरत किबला पीर तरीक़त सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी रहमतुल्लाहि ताला अलैहि जी याद में सब अची गड थिया आहियूं हाज़िर थिया आहियूं साईं के ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ उन्हनि जे फयूज़ व बरक़ात फयूज़ात व बरक़ात खां वंड हासिल करण जे लाइ पां परे परे खां अची गड थिया साहिब उर्स हज़रत किबला साईं सैयद गुलाम हुसैन शाह रहमतुल्लाहि ताला अलैह वो फ़र्द वाहिद न हुआ बल्कि वो पूरी अंजुमन हुआ। उन्होंने जो फैज़ उन्होंने जो बरक़ातों बेहम्दिही ताला पाकिस्तान खां ॿाहिरि ख़्वा वो अरब जी सरज़मीन हुजे या ख़लीज अरब हुजे या रूस जा इलाक़ा हुजनि उते भी बेहम्दिही ताला इन खानका जो फैज़ जो को सो पहुतल वो कामिल हस्ती जिन जो शफ़क़तों मोहब्बतों कुर्बतों हर हिकिड़े के याद आए हर हिकिड़ो ईअं सम्झंदो हो त साईं किबला सैयद गुलाम हुसैन शाह सबन खां ज़्यादा मूंसां मोहब्बत ऐं प्यार ऐं शफ़क़तूं कंदो आहे। इहा वली जी हिकिड़ी पहचान हूंदी आहे अल्लाह वारनि जी निशानी इहा हूंदी आहे त मुरीद हुजे या आम माण्हू हुजे उनजो इहो ई ख़्यालु आहे त हीअ साईं जेको सो मूंसां मोहब्बत थो करे संदन करामतूं बेशुमार साईं जो करामत ऐं सभ खां वॾे में वॾी करामत साईं जी इहा आहे त साईं जी अल्हम्दुलिल्लाह दिलियनि जे मथां हुकूमत हुई जे हिकिड़े मर्तबा साईं जो दीदार कयो उहो साईं जो थी वियो। मूंखे यादि आहे आयद मिल्लत इस्लामिया अल्लामा मौलाना शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमहुल्लाह उन सां गॾु कई मरतबा हिते कंबर शरीफ में साईं जे आस्थाने ते इहो फ़क़ीर हाज़िर थियो
गायबाना जॾहिं क़ाइदे अहले सुन्नत सां मुलाक़ात थींदी हुई त साईं क़िबला ग़ुलाम सैयद ग़ुलाम हुसैन शाह जे बारे में क़ाइदे अहले सुन्नत जा जेकी कलिमात हूंदा हुआ पाण फरमाईंदा हुआ त शाह साहब जे चेहरे खे ॾिसी करे असहाबनि जो दौर असांखे यादि ईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ा मर्द कामिल जिन जो फैज़ जो सिलसिलो बिहम्दिही ताला जारी ओ सारी उन्हनि जी वॾे में वॾी करामत त इहा आहे जीअं मूं अर्ज़ु कयो न साईं दिलियुनि जे मथां हुकूमत कंदा हुआ। हाणे ॾिसो केतिरा चेहरा आहिनि उन्हनि जे मथनि ते नबी पाक जी दस्तार आहे त उन्हनि जे मुंहं ते जेको सो नबी पाक जी सुन्नत आहे ॾाढ़ी मुबारक। इन खां वॾे में वॾी करामत बि कहिड़ी चए। पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं सैयदना अली मौलाए कायनात सैयदना अलीउल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के खैबर जे तरफ मोकिलियो ख़ैबर के फतह करण जे लाइ त पाण करीमन सैयदना अली शेर खुदा के फरमायो त जंग करण खां अॻु में मुक़ाबले करण खां अॻु में जॾहिं खैबर जे मैदान ते तव्हां लहो त सभिनि खां पहिरीं उन्हनि खे दावत तबलीग करियो, उन्हनि खे दावत इस्लाम ॾियो। जेकॾहिं अवां जी दावत सां अवां जे पैगाम सां जेकॾहिं को गैर मुस्लिम उन इस्लाम क़बूल कयो कंहिंखे हिदायत मिली त पाण करीमन फरमायो सैयदना अली खे उन हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं तोजे चवण सां तोजे तबलीग करण सां हिदायत मिली त उहो ॻाहड़नि उठनि खां बि जेको सो बहितर आहे। पाणे अंदाज़ो लगायो तो साईं क़िबला सैयद ग़ुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह ताला अलैह जे वसीला जलीला सां उन जे तवस्सुल सां उन जे तसर्रुफ सां अल्लाह ताला केतिरनि माण्हुनि खे हिदायत नसीब फरमाए। केतिरनि माण्हुनि खे हक़ीक़त में ऐं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कयां जॾहिं बि साईं सां मुलाक़ात थींदी हुई ऐं साईं जो जेकी शफ़क़तूं साईं जो जेकी मोहबतूं वो जेकी साईं जे क़रीब खुलफ़ा हूंदा असांजे लाइ साईं जूं मोहबत उहे त ॾिसंदा हुआ लेकिन असां अल्हम्दुलिल्लाह हिन ॻाल्हि जा मोतरिफ़ आहियूं त जॾहिं इहो अल्लाह वारो दुनिया खां रुख़सत थी वियो त अल्हम्दुलिल्लाह असां खां राज़ी हो। ये असांजी बख़्शिश जी वॾी कुर सबब आहे जेकॾहिं अल्लाह वारो जंहिंजी तो सोहबत इख्तियार कई जंहिंजी दामन खे तो मज़बूती सां झलियो जेकॾहिं उहो दुनिया खां रुख़सत करे वञे तोखां राज़ी आहे ॼण त तोजा बि बेड़ा पार आहे। साहिब उर्स रहमहुल्लाह मसलक हक़ अहले सुन्नत व जमात जे लाइ उन जो जेकी ख़िदमात आहिनि उहो जेको सो सिज खां बि ज़्यादा रोशन आहे। ये बद अकीदन बद मज़हबन गुस्ताखन के जेका नक में नकील जेके विधी हुई तो वो साईं हुसैन शाह बेशक 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 ये जेके गुस्ताख हैं कई मीटिंगन में कदे गरजानियूं थींदियूं हूंदियूं कराची में कई मरतबा असांखे भी ये पैगाम मिलिया यार साईं खे असां खां राज़ी करायो असां परचण जे लाइ ठहण जे लाइ तयार आहियूं लेकिन जॾहिं साईं जी ख़िदमत में अर्ज़ु कयो पाण पर अहिड़नि गुस्ताखनि सां असांखे जेको तो कॾहिं बि ठा करणी जे मूं अर्ज़ु थे कयो ये वॾा वॾा सरदार वॾा वॾा वॾेरा हुकुमरान वो जेकॾहिं अदब कंदा हुआ एहतराम कंदा हुआ साईं सैयद ग़ुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह ताला अलैह भले कई सरदार जेके आहिनि से साईं जे मुरीदी में दाख़िल आहिनि बैत थी करे उहे साईं खां उन्हनि सबक़ हासिल कया वॾे में वॾी करामत लिखण मथे बि छा थी अहले सुन्नत व जमात यहां के याद होंदो सेवण शरीफ में लब्बैक या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस कई हुई
जेकी शरीक थिया उहा हथ मथे करण ख़बर पए त मामा केतिरा माण्हू शरीक थिया हुआ बल्कि ईअं सम्झो त को बि सुन्नियनि जो वॾो इज्तिमा जेकॾहिं उनखे भरणो आहे कामयाब करणो आहे त उहो अकाबिर काइदीन छा कंदा हुआ साईं क़िबला सैयद गुलाम हुसैन जी ख़िदमत में अची दावत कंदा साईं पहुची विया त उहो जलसो कामयाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन सच था फरमाए संदन विसाल खां अॻु में ऐं पंहिंजी पूरी टीम सां मरकज़ी जमात सुन्नत हिन वक़्तु तव्हां मौजूदु आहे हाज़िर ख़िदमत थियासीं उनजूं शफ़क़तूं साईं मूं अर्ज़ु कयो साईं जीअं सेवण शरीफ़ में असां हिकिड़ो प्रोग्राम कयो चाहियूं त सखर में हिकिड़ो वॾो प्रोग्राम करियूं पाण फरमायूं त इनशाअल्लाह जेका अवां तारीख़ रखंदा फ़क़ीर हाज़िर आहे लेकिन अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेका साईं जा जानशीन आहिनि अल्लाह ताला उन्हनि में बि उहे सलाहियतूं रखियूं आहिनि साईं जा साहिबज़ादा ऐं साईं जा पोटा हज़रत अल्लामा सैयद नसरुल्लाह शाह हज़रत अल्लामा सैयद सनाउल्लाह अल्हम्दुलिल्लाह उहे बि मसलक के आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमहुल्लाह मसलक के हक़ अहले सुन्नत व जमात जा अल्हम्दुलिल्लाह तर्जुमान आहिनि ऐं सीना सुपर थी करे अहले सुन्नत व जमात जो कम करे रहिया ये अहले सुन्नत व जमात जो मरकज़ आहे तो जेकी भी साईं जा मुरीदीन आहिनि सभिनी जी ये जिम्मेदारी आहे त साईं जे मिशन खे अॻियां वधाइणो आहे इहो यादि रखो असां अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह वारा पंहिंजे विसाल खां बाद जॾहिं पंहिंजी मज़ारनि में वञी आराम कंदा आहिनि त मज़ार वारी जेका ज़िंदगी आहे उन्हनि जी ज़िंदगी मज़ार वारी ज़िंदगी जो जेको तसर्रुफ़ आहे संदन ज़ाहिरी ज़िंदगी जे तसर्रुफ़ का हज़ार हिस्सा ज़्यादा ताक़तवर हूंदो आहे शेख मुहक्किक शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी खां संदन मुर्शिद कामिल शेख अब्दुल वहाब पूछो त ॾे ख़बर वली जॾहिं हयात हूंदो आहे त उनजो तसर्रुफ़ ज़्यादा हूंदो आहे या जॾहिं विसाल करे पंहिंजे मज़ार में वञी आराम कंदो आहे संदन तसर्रुफ़ ज़्यादा हूंदो आहे कि मूं अर्ज़ु कयो साईं शेख मुहक्किक तो फरमाए शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जेको हुज़ूरी आलिम हो जेके हर रात बिला नागा रसूलुल्लाह जी ज़ियारत थींदी हुई हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी कि मूं अर्ज़ु कयो साईं इमदादुल मय्यत अक़वा मिन इमदादिल हय्य इनी वली जो को फौत थी पंहिंजे मज़ारनि में आहे उन जी ताक़त उन जी ज़ाहिरी ज़िंदगी खां ज़्यादा ताक़तवर हूंदी आहे अॼु बि संदन मज़ार ते जॾहिं अवां वञो था त फैज़ जो सिलसिलो जारी हो सारी आहे पंहिंजे मुरीदनि जे मथां अॼु बि पीर कामिल जी कामिल नज़र आहे त उन जे मिशन खे वधाइणो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जेतिरियूं मस्जिदूं साईं तामीर करायूं आहिनि जेतिरा मदरसा साईं तामीर कराया आहिनि ऐं वॾे में वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा त अवामुन्नास खां अलावा जेतिरी तादाद में उलमा ऐं फुज़ला साईं जा मुरीद आहिनि शायदि कंहिं जमात में एतिरा उलमा ऐं फुज़ला मुरीद न हुजनि सब मुफ्ती आलिम बा अमल मस्जिदन जा इमाम हाफिज़ कुरान अवामु नास खां अलावा कसीर तादाद में आलिमन जी हिकिड़ी जमात जेका आहे बिहम्दिही ताला उहे बि इन दरगाह सां वाबस्ता आहे साईं जी बैअत में दाख़िल आहे त इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी सारी रहंदो मरकज़ी जमात अहले सुन्नत साईं जी जॾहिं अर्ज़ु कयो साईं तव्हां ख़ासि शफ़क़त फरमाइजो पाण बरजस्ता इहे अल्फाज़ फरमाए त आऊं बि ऐं मुंहिंजी पूरी जमात मरकज़ी जमात सुन्नत जा असां कारकुन आहियूं केॾी मोहब्बत वारा लफ़्ज़
तो साईं असांजा तव्हां सरपरस्त आहियो पर माना मुंहिंजी पूरी जमात अहले सुन्नत जमात मरकज़ी जमात अहले सुन्नत जे लाइ वक़्फ़ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह यही शफ़क़तूं साईं हज़रत क़िबला पीर तरीक़त जुनैद वक़्त सैयद अताउल्लाह शाह हफ़ीज़हुल्लाह उन जो शफ़क़तूं इहे जारियूं सारी आहिनि उन्हनि जे साहिबज़ादनि जूं शफ़क़तूं जारियूं सारी आहिनि फ़क़ीर दुआ गो आहे अल्लाह ताला हिन सिलसिले खे हिन फैज़ जे सिलसिले खे हमेशा जारी सारी रखे साईं जा सज्जादा नशीन अल्लाह उनखे उम्र ख़िदर सिहत आफ़ियत सां नसीब फरमाए ऐं साईं जो फैज़ जारी सारी रखे व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।